लाड़काणो अब्दुल वहीद अबड़ो लाड़काणो क़ाइदे इनक़लाब शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं संदसि 6 साथियुनि जे क़त्ल केस खे ॿीहर रीओपन करे क़ातिलनि खे फांसी ॾिनी वञे। रिपोर्ट मूजिबि अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो सिटी ऐं ज़िले लाड़काणा तरफ़ां रहबर क़ाइदे मीर बाबा जे केस में इंसाफ़ न मिलण तां क़ातिलनि खे बाइज़्ज़त बरी करण ख़िलाफ़ अल मुर्तज़ा हाउस खां टावर खां क़ाइदे अवाम प्रेस क्लब लाड़काणो ताईं एहतिजाजी रैली कढी वई। रैलीअ में शरीक कारकुननि खे हथनि में प्ले कार्ड, शहीदनि जूं तस्वीरूं ऐं पार्टी जा झंडा हुआ। रैलीअ में शरीक मुज़ाहिरीन मुख़्तलिफ़ चौकनि तां प्यादल मार्च कंदे जॾहिं त जना बाग चौक ते पहुता त सख़्त नारेबाज़ी कंदे धरणो हणी वेही रहिया। उन मौक़े ते धरणे खे ख़िताब कंदे ज़िले लाड़काणे जे कोआर्डिनेटर मोहम्मद ज़ुबैर जतोई, फ़कीर हबीब पुतोजो, सिटी सदर लियाकत अली उमरानी, मेहराब अली भुट्टो, इम्याज़ अली गाद, वरियाम चन्ना, रज़ा भुट्टो, मोहन लाल, शाहनवाज फहीम, अब्दुल मजीद लहड़ी, अब्दुल सत्तार जागीरानी, सलीम चन्ना समेत ॿिनि ख़िताब कंदे चयो त 20 सेप्टेम्बर ते राह वेंदे पंहिंजे घर अॻियां महबूब क़ाइद ऐं संदसि 6 साथियुनि समेत शहीद कयो वियो, जंहिं क़त्ल में मुलविस पुलिस ऑफिसरनि क़बूलदारी बि कई, पर ज़रदारीअ जे सदारती दौर में पाण समेत सभिनी क़ातिलनि खे केस मां बाइज़्ज़त बरी कराए वियो। करोड़नि अवाम जी उमीदुनि जो क़त्ल कयो वियो। हुननि मुतालबो कंदे आला इदारनि चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां अपील कंदे चयो त पाण मुरादो नोटिस वठी केस खे रीओपन करे क़ातिल आसिफ अली ज़रदारी, राय ताहिर वाजिद दुरानी, शफ़क़त कुरैशी समेत सभिनी मुलविस क़ातिलनि खे फांसी ॾिनी वञे। रैलीअ में इंसाफ़ जो जनाज़ो पिणु खंयो वियो। इंसाफ़ नाहे छो भला करबला करबला। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ लाड़काणो।